ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश, ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश। आमुहड़ो मटायो मिटनो माइटन, कर बाझ बानियते कर मेहर गोलियते, कर बाझ बानियते कर मेहर गोलियते। दे दीदार पंहिंजो, दे दीदार पंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़। आहियां वज़ीर उंदड़ चेयरमैन ह्यूमन राइट्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ऐं डायरेक्ट हेल्थ सपोर्ट प्रोग्राम बिलावल मलाह जे कोशिशुनि सां अॼु चौथी ॾींहुं बि सकरन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं कॉलोनियुनि में वञी मुस्तहिक़ माण्हुनि ताईं राशन पहुचायो। जॾहिं त सोशल वर्कर टीम जे सदर गुल मोहम्मद कीरियो, एडवोकेट हाजी खान जमाली, रफ़ीक चांडियो, लुकमान चवाण, ज़मीर उंदड़, अब्दुल वाहिद लाचारी बि घर घर वञी मुस्तहिक़ माण्हुनि ताईं राशन पहुचायो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ने अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़। मूंखे आधार